अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार मां आया मंजर अज़ीज़ सब खां पहिरां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। पसारे में हलंदड़ समूरा सरकारी इदारा दिसंबर ताईं खानगाया वञनि। IMF मालियाती पैकेज ॾियण लाइ पाकिस्तान आॾो नऊं शर्त रखी छॾियो। वफ़ाक़ी काबीना जे इजलास में IMF मुआहिदे में अॻुभराई जो जाइज़ो वरितो वियो। वज़ीर आज़म जो क़ौम खे एतमाद में वठण जो फ़ैसिलो। काबीना डॉलर जी खोड़ पूरी करण लाइ क़ौमी असासा बैंकुनि वटि गिरवी रखी सेठ बांड जारी करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। काबीना बिजली जे टैरिफ में ₹7.99 इज़ाफ़े वारो फ़ैसिलो रद्द करे छॾियो। वज़ीर आज़म पारां फेडरेट मामले ते आर्मी चीफ पाक फ़ौज जे आफ़ीसरनि ऐं लाॻापियल वज़ारतुनि जे आफ़ीसरनि जी कारकर्दगी जी वाखाण। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं मुमलिकती वज़ीर हिना रब्बानी खर काबीना मेंबरनि खे FATF जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी। वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल चयो आहे त उमेद आहे त पाकिस्तान जो ग्रे लिस्ट मां वाइट लिस्ट में वञण जो रस्तो क्लियर थी वेंदो। हुकूमत मुल्क खे FATF जी ग्रे लिस्ट मां कढण लाइ भरपूर कोशिशूं करे रही आहे। काबीना में हारनि लाइ यूरिया भाण जी दस्तियाबी यकीनी बणाइण बाबति पिणु ॻाल्हि ॿोल थी। काबीना ट्रेड ऑर्गेनाइज़ेशन एक्ट जी नज़रसानी लाइ कमेटी जोड़ी आहे। पेट्रोल जूं क़ीमतूं वधाइण जो तालुक़ IMF सां नाहे। मईशत जी बहितरी लाइ अञा सख़्त फ़ैसिला करणा पिया त कंदासीं। गुज़िरियल हुकूमत जी नाक़िस पॉलिसियुनि सबबि मुआशी चैलेंजिस मिलिया। मईशत की बहितरी लाइ दिल ते पत्थर रखी पेट्रोल ऐं डीज़ल जूं क़ीमतूं वधायूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जूं इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त आलमी मार्केट में पेट्रोलियम शयुनि जूं क़ीमतूं वधण बावजूद इमरान सरकार पेट्रोल जी क़ीमत घटि कई। नाअहलनि जे टोले मुआशी दुबड़ में फासाइण जो ॼार विछायो। ॾुखियनि फ़ैसिलनि बैदि हाणे सुठो वक़्तु ज़रूरी हो। IMF पंहिंजी शर्तुनि ते लचक न पियो ॾेखारे। पेट्रोल महांगो करण बावजूद अञा ताईं मुआहिदे ते सहियूं नाहिन कयूं। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनावला चयो आहे त PTI खे पंहिंजी ग़लती मञींदे मीसाक जमहूरियत ते हुकूमत सां गॾु वेहणु घुरिजे। IMF उहे ई शर्त रखिया आहिनि जेकी गुज़िरियल हुकूमत उन सां कया हुआ। पाकिस्तान रुपए जी भेट में अमरीकी डॉलर जे मुल्क में इज़ाफ़े जो सिलसिलो जारी। इंटरबैंक में डॉलर वधीक ₹1.52 महांगो ₹214.48 जो थी वियो। ओपन मार्केट में बि डॉलर ₹2 महांगो थी ₹215.50 जो थी वियो। क़ौमी सलामती जे पार्लियामानी कमेटी जो इन कैमरा इजलास। सुभाणे तलब अस्करी इख्तियारियूं क़ौमी सलामती जे मामले ते ब्रीफिंग। तहरीक इंसाफ के चेयरमैन इमरान खान पारां नेब तरमीमी बिल ख़िलाफ़ अदालत वञण जो ऐलान। संदसि चवणु आहे त नेब तरमीमी बिल ख़िलाफ़ हू ख़ामोश न वेंदा। तरमीम ख़िलाफ़ आइनी ऐं क़ानूनी फोरम सां राब्तो कयो वेंदो। हू ॼाणे पियो त हीअ इक़्तिदार में अची पंहिंजो पाण खे बचाईंदा ऐं रिफॉर्म जे नाले ते पंहिंजा केस बंदि करण जी कोशिश कंदा। इलेक्शन कमीशन 8 वरे बैदि PTI जी पाबंदी बढ़ियल फॉरेन फंडिंग केस जो फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। दरख़्वास्त गुज़ार अकबर एस बाबर जी फाइनेंशियल एक्सपर्ट दलील ॾींदे चयो त PTI जे फंड्स में ऑडिट जे उसूलनि ऐं मयार खे नज़रअंदाज़ कयो वियो। डोनर्स थर्ड पार्टियूं न पर PTI क़यादत जूं पंहिंजूं ठाहियल कंपनियूं आहिनि। चीफ इलेक्शन कमिश्नर चयो त PTI जो केस फाइनल थियो आहे। चाहियूं था ॿियनि पार्टियुनि जा केस बि फाइनल थियनि। मुल्क खे जमहूरी तौर मज़बूत करण ऐं वोटर जो एतमाद बहाल करणो आहे। पीपुल्स पार्टी के चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बेनज़ीर भुट्टो मुआशी आज़ादी ऐं अमन ते ॿधल पैगाम लाइ जिदोजहद कंदी रही। दहशत गर्दन बेनज़ीर भुट्टो के शहीद करे छॾियो। बेनज़ीर भुट्टो पाकिस्तान समेत समूरी दुनिया जे माण्हुनि जी दिलनि ऐं दिमाग़ में ज़िंदा आहे। पंहिंजी ज़िंदगी में बि हूअ बेनज़ीर हुई। पंहिंजी शहादत बैदि बि बेनज़ीर आहे।
इलाके में हूँ, बलोचिस्तान में देखो, शिमाली इलाके में देखो, हमारे मस्जिदों में देखो, ये धरती आपको पुकार रही है, मुझे पुकार रही है, और इसलिए मैं इस तारीखी सिंध जी मुल्क जी बभेरा वजीर आजम रहंदड़ इस्लामी दुनिया की पहली औरत वजीर आजम पीपुल्स पार्टी की चेयरपर्सन शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की 69वीं सालगिरह अज मल्हाई थी वने। मुख्तलिफ शहरन में सालगिरह तकरीब मुनक़िद करे केक काटिया पिया वञनि। सालगिरह की मुख्य तकरीब लाड़काणो में थींदी। पीपुल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तकरीब के खिताब कंदो। तकरीब में शिरकत ले कारकुनन की आमद जो सिलसिलो जारी। कराची में सीएम हाउस में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की 69वीं सालगिरह तकरीब थी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं ॿियनि अॻवाननि पारां शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो के लफ़्ज़नि की भेटा पेश। बेनज़ीर भुट्टो की जिंदगी जो मकसद अवाम के गुर्बत, बेरोजगारी और माशी बदहाली में छुटकारो ॾियारण हो। पाकिस्तान पीपुल्स पार्टी बेनज़ीर भुट्टो के ख्वाब की तामीर कंदे जहालत, शिदत पसंदी समेत अदम बर्दाश्त वारन रवैयन के शिकस्त दींदी। अगूणे सदर आसिफ अली ज़रदारी शहीद बेनज़ीर भुट्टो की सालगिरह के मौके ते पंहिंजे पैगाम में चयो आहे कि सॼी दुनिया बेनज़ीर भुट्टो की सियासी बसीरत और कायदाना सलाहियतन जो इकरार करे रही है, जेका पार्टी अगवानन, कारकुनन समेत जमहूरियत पसंदन की सियासी और इखलाकी कामयाबी है। बेनज़ीर भुट्टो के नज़रिए और फिक्र मुताबिक मुस्तहकम जमहूरियत तरफ वधी रहा है। सिंध में मकानी चूंडुन और ईद उल अज़हा के मौके ते हथियारन की नुमाइश ते पाबंदी लागू। घरू खाते कलम 144 लागू करे छो। नोटिफिकेशन जारी। पाबंदी 60 ॾींहनि लाइ हूंदी। कराची के इलाके कोरंगी मेहरान टाउन में जवाबदारन नौजवान नारी मथा पेट्रोल हारे बाहे ॾेई साड़े छॾियो। नारी अमर के आडो तड़पी फोड़। जवाबदार उमेर सिद्रा मथा पेट्रोल हारे खेस बाहे ॾेई साड़े छॾियो। नारी तड़पी दम ॾिनो। वाक़े बाद जवाबदार घर खाली करे फरार थी। ॻाढ़ो में मुबैना तौर जाती जो शिकार 9 वरे की नीगरी के पी ते राजूनी लाइ दबाव। इंसाफ करण बदिरां राजूनी लाइ दबाव विधो पियो वञे। 5 लाख रुपयनि की लालच ॾिनी थी वञे। वस वारा पंहिंजनि न्याणी के सदके मदद कन। मुतासिर नीगरी शहजादी के वालिद की अपील। खोस्की में वापारी का फुर और तशद्दुद वारे वाक़े खिलाफ धरणो। वापारी ऐं शहरीन कारोबार बंद रखी खोस्की बाईपास से धरणो हयो। रोड ब्लॉक और गाड़ियों जो कतारूं बीजी वयूं। एहतजाज कंदड़ जो चवण है तो गुजरियल रात हथियारबंदन वापारी रमेश का रोक रकम फुर कई और खेस सख्त तशद्दुद जो निशानो बनायो, पर पुलिस जवाबदारन खिलाफ का भी कार्रवाई नाहे कई। इलाके में बदअमनी ते ज़ाब्तो आणण जी घुर। करौंडी में वधंदड़ बदअमनी खिलाफ शहरीन जो रोड ब्लॉक करे एहतजाज। गाड़ियों जो कतारूं बीजी वयूं। एहतजाज कंदड़न जो चवण है तो ॾोहारी ईअं ॾिठे जो शहरीन का मोटरसाइकिलूं और रोक रकम फुर करे फरार थी वञनि था, पर पुलिस संदन खिलाफ को तहरुक न पई वठे। इलाके में ॾोहारिन खिलाफ कार्रवाई करे बदअमनी के गुंजो ॾियण जो मुतालबो।